अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भलीकार मां हां मुबशर सोलंकी। सब खां पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। डेविस में गज़ा बोर्ड ऑफ पीस मुआहिदे ते सहीन वारी तकरीब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं ॿियनि मुल्कनि जे सरबराहनि गज़ा बोर्ड ऑफ पीस में शमूलियत वारे मुआहिदे ते सहियूं करे छॾियूं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप तकरीब खे ख़िताब कंदे चयो आहे त अञा वधीक मुल्क गज़ा बोर्ड ऑफ पीस में शमूलियत करणु चाहिनि था। गज़ा में हमास खे हथियार फिटा करणा पवंदा। हमास हथियार फिटा न कया त उनखे तबाह करे छॾींदासीं। ईरान ॻाल्हियूं करणु चाहे थो, असां बि तयारु आहियूं। पाक भारत समेत दुनिया में 8 जंगियूं रोकरायूं आहिनि। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील नामेमूर चयो आहे त गुल प्लाज़ा साने ते कुझु पार्टियूं सियासत पियूं कनि। छा कराची खे वफ़ाक़ हवाले करण सां अहिड़ा वाक़िया न थींदा? उहे पार्टियूं सिंध हुकूमत मथां तनक़ीद पियूं कनि, जिन जा पंहिंजा हथ रत सां रंगियल आहिनि। अवां बोल्टन मार्केट साड़ी, बल्दिया फैक्ट्री में पौरतनि खे जेरो साड़े मारियो। 12 मई ते हथे ख़ाली माण्हुनि मथां गोलियूं वसाए रत जी होली खेॾी। 18वीं तरमीम जे ख़ात्मे जो मुतालबो अहमकानो आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील नामेमून वधीक चयो त गुल प्लाज़ा वाक़े खे दर्दनाक ऐं अफ़सोसनाक सम्झूं था। वाक़े बैदि सिंध बरवक़्त इमदादी कार्रवाई शुरू कयूं। लाशनि जी सुञाणप जो अमल जारी आहे। वाक़े में का बि कोताही साबित थी त हुकूमत ज़रूर एक्शन वठंदी। मुतासिरनि खे अकेलो न छॾींदासीं। एमक्यूएम जी लाशनि ते सियासत। कराची खे वफ़ाक़ जे हवाले करण जो मुतालबो करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर ऐं एमक्यूएम अॻवान मुस्तफ़ा कमाल चयो आहे त पीपी हुकूमत कराची में रहंदड़ माण्हुनि जी नस्लकशी करे पई। रियासत असांखे कहिड़नि माण्हुनि जे हवाले करे छॾियो आहे। केसीं ताईं रत ॾींदासीं ऐं केतिरा हादसा बर्दाश्त कंदासीं। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुस्तफ़ा कमाल वधीक चयो आहे त बसि घणो थियो, कराची खे वफ़ाक़ जो हिसो बणाए वञे। आइन तहत ईअं करे सघिजे थो। वफ़ाक़ मुदाख़लत करे कराची हाणे अहिड़ी एडमिनिस्ट्रेशन वटि न रहणु घुरिजे। गुल प्लाज़ा में रेस्क्यू ऐं सर्च ऑपरेशन अॼु 6 ॾींहं बि जारी। इमारत जे किरियल हिसे जे मलबे हेठां वधीक लाश मिलण जो इम्कान। गुल प्लाज़ा जे चौतरफ़ पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री मुक़ररु। रुॻो गुम थियल माण्हुनि जे वारसनि ऐं लाॻापियल अमलदारनि खे अंदरि अचण जी इजाज़त। डीसी ॾखण जावेद नबी खोसो जो चवणु आहे त गुल प्लाज़ा साने में 55 खां 60 माण्हुनि जा लाश मिलिया आहिनि। 14 ॼणनि जी सुञाणप थी आहे। 8 जी सुञाणप DNA ज़रिए कई वई आहे। 48 लाशनि जो पोस्टमार्टम मुकमल कयो वियो आहे। 86 ॼणा अञा लापता आहिनि। मीडिया सां ॻाल्हाईंदे डीसी ॾखण वधीक चयो आहे त रेस्क्यू ऑपरेशन ख़तमु थियण बाबति टाइम फ्रेम नथो ॾेई सघिजे। पुलिस मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच करे पई। बाहि लॻण जो कारण मालूम कयो पियो वञे। वज़ीर आज़म जे सलाहकार ऐं नवाज़ लीग अॻवान राणा सनाउल्ला चयो आहे त इत्तफ़ाक़ राय सां 18वीं तरमीम में बहितरी आणे सघिजे थी। 18वीं तरमीम बाबति असांजो मौक़िफ़ आहे त उन ते ॻाल्हि ॿोल थियणु घुरिजे। मीडिया सां ॻाल्हाईंदे राणा सनाउल्ला वधीक चयो आहे त ख्वाजा आसिफ असेंबली में ज़ाती राय ॾिनी। नवीद कमर पंहिंजो दलील ॾिनो। उन जी ॻाल्हि वज़न रखे थी। गुल प्लाज़ा में इज़ाफ़ी फ्लोर्स जी मंज़ूरी कंहिं ऐं कॾहिं ॾिनी, एहतिसाब थियणु घुरिजे। गवर्नर KPK फैसल करीम कुंडी चयो आहे त गुल प्लाज़ा वाक़ियो अफ़सोसनाक आहे। उन ते सियासत न करणु घुरिजे। सिंध हुकूमत वाज़े करे चुकी आहे त वाक़े ते JIT जोड़ी वेंदी। सिंध हुकूमत ते तनक़ीद कंदड़ पाण ॿुधाइनि त उन्हनि छा कयो आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे फैसल करीम कुंडी वधीक चयो आहे त वफ़ाक़ असांजे सूबे सां ज़्यादती बंदि करे सूबनि में वेठनि बदिरां आसानी पैदा कयो वञनि। अटे जे मामले ते वज़ीर आज़म सां ॻाल्हाईंदुसि। रावलपिंडी जे 163 वॾियुनि इमारतुनि मां सिर्फ़ हिकु महफ़ूज़ हुजण जो इंकशाफ। 151 इमारतुनि में फायर सेफ्टी औज़ार, हंगामी रस्ता ऐं दूंहों कढण जो निज़ाम नाहे। इंतज़ामिया पारां सिर्फ़ होटल जी हिकु इमारत खे महफ़ूज़ करार ॾिनो पियो। फायर सेफ्टी मैकेनिज़म न हुजण ते कमर्शियल इमारतुनि जे मालिकनि खे नोटिस जारी। इंतज़ामिया जो चवणु आहे त 28 फरवरी बैदि फायर सेफ्टी सिस्टम खां महरूम इमारतुनि खे सील कयो वेंदो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की ऐं किथे तेज़ बरसात। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वसकारो। रोडनि ते पाणी पीची वियो। सखर, दादू, कदकोट, नौशेरो फेरोज़, जकाबाद ऐं कंबर में बरसात।
बामसैदाबाद, सेवण, मोरो, कंडियारो, जोही ऐं शाहपुर जहानिया में बादल बरसी पिया। पडीदन, पीर जो ॻोठ, पिरियालो, दौड़, कुबो सईद खान, मोहब्बतरो, वारस ॾिनो माछी, मशाइख ऐं ॿियनि इलाइक़नि में बि बरसात। बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात ऐं बर्फ़बारी, थधि में इज़ाफ़ो। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम मुर्तज़ा जतोई ख़िलाफ़ ॾोकरी ऐं बाडर थाणनि ते दाख़िल केसनि जी ॿुधणी 2 मार्च ताईं मुलतवी। ग़ुलाम मुर्तज़ा जतोई वकीलनि समेत लाड़काणे जे फर्स्ट एडिशनल सेशन जज जी अदालत में पेश। मीडिया सां ॻाल्हाईंदे ग़ुलाम मुर्तज़ा जतोई चयो त संदसि ख़िलाफ़ सियासी बुनियादनि ते केस दाख़िल कया विया आहिनि। तारीख़ जे मथां तारीख़ूं मिलनि पियूं। नौशेरो फेरोज़ ऐं लाड़काणे में साॻी सूरतहाल आहे। 2 मार्च ते ॾिसूं कहिड़ो फ़ैसिलो अचे थो। ग़ुलाम मुर्तज़ा जतोई वधीक चयो आहे त बिलावल भुट्टो 17 सालनि जी हुकूमती कारकर्दगी ॿुधाए पर सिंध में एतिरी तबाही 50 सालनि में नाहे थी। पुलिस जे ज़ोर ते हुक्मरानी करे घणो वक़्तु हली न सघंदा। चोटियारी में नारी सां ज़्यादती ऐं तशद्दुद जो वॾेरे जे पुट मथां केस दाख़िल, गिरफ़्तारी लाइ छापा। मुतासिर नारी शेरबानू जे फ़रियाद ते दाख़िल कयल केस में जवाबदार वज़ीर राजड़ नामज़द। मुतासिर नारी जो चवणु आहे त वज़ीर राजड़ सां तालुक़ हो, बाद में नाराज़गी थी। जवाबदार घर मां अगवा करे ब्लेड जा चीर ॾेई ज़ख़्मी कयो। पुलिस मूजिबि जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। लेडीज़ पुलिस सां गॾु ॻोठ ते चढ़ाई करे सर्च ऑपरेशन कयो वियो आहे।